आयो लाल सभई चओ झूलेलाल। झूलेलाल साईं तव्हांजा चरण जे बि पकड़िया उहो कॾहिं बि बेसहारा कोन रहंदो आहे। हर ॿुधण वारे खे श्री अमरलाल साईं जो मिली ही वेंदो आहे सहारो। 11 सवाल जो सही जवाब आहे ए। अमरलाल खे सुमित्र ब्राह्मण 2 सालनि में शिक्षा ॾिनी। सवाल 12 श्री अमरलाल 8 साले जा थिया तॾहिं उन्हनि जे पिता यज्ञोपवीत संस्कार लाइ छा करण लाइ चयो? ए यज्ञोपवीत जी तैयारी, बी हवन, सी कारोबार मां आमदनी, डी सभिनि लाइ खाधे जो प्रबंध। इन सवाल जो सही जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखंदा उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वेंदो। मुंहिंजे झूलेलाल साईं जो दरबार सभिनि खां न्यारो आहे। उन में झूलेलाल साईं जा दर्शन केतिरा प्यारा आहिनि। सभई चओ जय झूलेलाल।